जय झूलेलाल दोस्तो, मां आहियां प्रेम भारतीय ऐं अॼु मां तव्हांखे ॾाढी ज़रूरी ॻाल्हियूं करण आयो आहियां। त हाणे मां थोरी देरि पहिरियों भगवत गीता पियो पढ़ां त भगवत गीता में मूंखे ॾाढी सुठी हिकु ॻाल्हि लॻी, मां जेका मूंखे ईअं अखियूं खोले छॾियईं मुंहिंजी। त उन में ईअं लिखियलु हुयो त जॾहिं इंसानु पैदा थींदो आहे तॾहिं उहो पंहिंजी माउ जे पेट में ॾाढो पेन थींदो आहे, हुनखे एॾो पेन थींदो आहे, एॾो पेन थींदो आहे, उहो सहन न करे सघंदो आहे, एॾो पेन थींदो आहे। तो भॻवान खे यादि कंदो आहे, भॻवान यार मूंखे संसार में आण, मूंखे संसार में आण। भॻवान चवंदो आहे संसार में अची छा कंदे तूं, अंदरि वेठो हुजे। पर उहो चवंदो आहे यार भॻवान मूंखे ॾाढो पेन थो थिए, मूंखे संसार में आण, संसार में आण। त भॻवान चवंदो आहे भई ॾिस, तोखे संसार में त आणींदुमि मां, पर हिकु शर्त, तोखे अगरि जीअरो ॿाहिरि वञिणो आहे त हिकु शर्त। त इंसानु चवंदो आहे कहिड़ी शर्त? भॻवान चवंदो अथसि त तूं दुनिया में जीअं वेंदे त तोखे सुबुह शाम मुंहिंजो नालो सिमरन करणो आहे, तोखे सच ॻाल्हाइणो आहे, तोखे माण्हुनि जी मदद करणी आहे, तोखे कंहिंखां छल कपट न करणो आहे। त तव्हां ॾिसंदा हूंदा त जेका बि वधीक तकलीफ़ में हूंदो आहे न इंसानु, तो कंहिंजी बि शर्त मंज़ूर करे वठंदो आहे, हे त भॻवान आहे। हाणे भॻवान जी शर्त इंसानु क़बूल करे भॻवान खे चए थो हाणे मूंखे दुनिया में आण। भॻवान बि हुनखे चवंदो आहे वञ बेटा, तथास्तु। जीअं इंसानु दुनिया में ईंदो आहे, हाणे हिन खां पोइ जी भगवत गीता जी ॻाल्हि हिते ख़तम थी थिए, जेको मां पढ़ियो तव्हांखे ॿुधायो। पर इंसानु छा कंदो आहे? इंसानु जीअं ई दुनिया में अचे थो, बसि पंहिंजी मौज में रहिजे। ईअं नथो चवां मां मौज में न रहिजे, मौज में रहिजे। भॻवान खे विसरी थो वञे, न को भॻवान जो नालो थो वठे, न को सिमरन थो करे, न को कंहिंजी हेल्प थो करे। मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, मेजोरिटी जेका मां ॾिसंदो आहियां संसार, मेजोरिटी संसार ईअं ई आहे, बसि पंहिंजे पाण में ई पूरो आहे, न कंहिंजी हेल्प करणी आहे, न भॻवान जो सिमरन करणो आहे, बसि सभु ॻाल्हियूं भुलिजी थो वञे। मां कदे संतनि सां, हिकिड़े संत सां मां सत्संग करण वियो हुयुमि। मां बि ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां त वॾनि सिंधी समाज जे संतनि सां गॾु मूंखे शोज़ मिलिया आहिनि, उन्हनि जी वाणियूं ॿुधियूं आहिनि। त कंदे हिकु ॾाढा वॾा संत हुआ जेका पंहिंजा वचन फरमाइनि पिया, त हुन वचननि ते मां ॿुधो त हिकु भेरो साईं जन कुझु ॿुधाइनि पिया त भॻवान तव्हांखे 24 कलाक ॾिना आहिनि, तव्हां 24 मिंट त ॾियोसि। त मूंखे थोरो ईअं थियो यार, ही ॻाल्हि त सची आहे। मां पंहिंजे मथां जॾहिं आंदो त प्रेम तूं करी छा थो? 24 कलाकनि मां तूं कॾहिं थो वठी भॻवान जो नालो? मुंहिंजी माउ मूंखे चवंदी रहंदी आहे त भई तूं भॻवान जो नालो वठि, भॻवान जो नालो वठि। पर मां चवंदा मुंहिंजी माउ छो थी चए भॻवान मुंहिंजे अंदरि आहे न। पर अंदरि तॾहिं आहे जॾहिं मां हुनखे सचे मन खां 10 मिंट 20 मिंट ॾींदुमि, ख़ाली रुगो ॿाहिरां खां हथ जोड़ण खां या तस्वीरूं लॻाइण खां या व्हाट्सएप ते पंहिंजी डीपी रखण खां भॻवान खे मां पातो न आहे। भॻवान खे अंदरां खां पाइणो आहे, जेको वचन कयो आहे हुनखे उहो वचन पूरो करणो आहे। तो वचन इंसानु पूरो नथो करे, पोइ जॾहिं उहो गुज़ारे वेंदो आहे। हाणे पोइ इहा मुंहिंजी स्टोरी आहे, एक्चुअल मां जेको ऑब्ज़र्व कयो आहे उहो भई भॻवान छा सोचींदो हूंदो। भगवत गीता जी ॻाल्हि त मां उते ई ख़तमु करे छॾी। त पोइ जॾहिं इंसानु गुज़ारे वेंदो आहे, पोइ तॾहिं मथे वेंदो आहे। त मथे वेंदो आहे त भॻवानु हुनखे छा चवंदो आहे? क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा तू जिस दिन मुझे, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा। हे भॻवान जा सवाल हूंदा आहिनि। भॻवान कुझु ईअं न सम्झो त तव्हां गुज़ारे ईंदा या मथे वेंदा, भॻवान वटि स्वर्ग में वेंदा त भॻवानु तव्हांखे चवंदो वाह 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 वाह। पर हे जेको वचन जेको इंसाननि खे कयो था उहो बि पूरो कयो, जेको भॻवान खां करे आयो उनखे त पूरो कयो। भॻवान चवंदो आहे न, याद है तुझको तूने कहा था सुबह और शाम तेरा नाम जपूंगा, नशा दौलत का ऐ सब क्या कि तुझे कुछ भी याद नहीं,
क्या हुआ तेरा वादा। तो भगवान खां कयल वादो पूरो कयो। ऐं तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त हिनखे शेयर ज़रूरु कजो ऐं हेठि कमेंट बॉक्स में तव्हां मूंखे लिखी करे मोकिलिजो त तव्हांखे ॿी काई स्टोरी ॿुधणी हुजे, तव्हांखे ईअं लॻे त भई हिन टॉपिक ते प्रेम कुझु ॿुधाए त उहा कहानी बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, हुन में कोई कलाम या भॼन बि ॿुधाईंदुमि। ऐं इहो सिंधियुनि खे सभिनि खे शेयर कजो, सिंधीअ में ठातो आहे। हे मां हिंदी में बि ठाहे पियो सघां, पर मुंहिंजो सिंधी समाज खां थोरो वधीक ई प्यार आहे, त मां चाहियो त इहो सिंधीअ में ठाहियां। त हिनखे शेयर ज़रूरु कजो। तव्हांजे राइट हैंड साइड ते शेयर जो बटन आहे, उनखे दॿायो, हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं कमेंट में मूंखे ॿुधायो कि अॻिते तव्हांखे छा छा खपे। मां उहो ज़रूरु कोशिशि कंदुमि त मां तव्हांखे ॾियां। बसि सिंधीअ में ॻाल्हायो, लाल साईं खे ॿाॾायो ऐं गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियमनि जा पालन कयो। जय झूलेलाल। बेड़ा ई पार। हिन कोरोना महामारी मां बि असां जल्द सां जल्द आजो पाईंदासीं, इहो मूंखे यकीन आहे, छो त मां भॻवान खे ॾिनल वचन हाणे पूरो कंदुमि ऐं तव्हां सभिनि खे बि मां वेनिती कंदुमि त उहो वचन तव्हां बि पूरो कयो। बाय बाय।